कराची जे इंडस टाउन में सोशल डेमोक्रेटिक पार्टी जे तरफां एक कार्नर गॾिजाणी रखी वई। इंडस टाउन जे सदर अली गुलाम बंबरो जे तरफां एक आलीशान प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें सोशल डेमोक्रेटिक पार्टी जो मरकज़ी सदर मोहम्मद आलम बिरोही, सीनियर नायब सदर डॉक्टर शफकत अब्बासी, चेयरमैन अली मर्दान राहू जो नजमा नाज, निहाल खान ऐं ॿिया मौजूद हुआ। प्रोग्राम इंडस टाउन जी इंतजामिया में अली गुलाम बंबरो, अब्दुल कादिर डेपर, शाह मोहम्मद दुनियो, इमरान सुप्रियो। डॉक्टर शफकत अब्बासी जो चवणु हुयो त हिन वक़्तु सिंध जे मथां ॾाढो ॾुखियो वक़्तु अची वियो आहे, जो सिंध जा ॿेट बि वफ़ाक़ जे हवाले थी विया। हिकु त ॿेट पंहिंजे कंट्रोल में करे वरी ऑर्डिनेंस कढियो अथनि त जेको बि इन ॿेटनि जे ख़िलाफ़ को धरनो या को हड़ताल या उन जे मुतलिक़ ख़िलाफ़ वर्जी कंदो त उनखे 7 साल सज़ा ॾिनी वेंदी। जेको ॿेटनि जो मसइलो आहे उन जा ॿिया बि घणा पहलू आहिनि, कानूनी आहिनि, उन्हनि खे तरतीब सां ॾिसणो पवंदो। कानूनी, कॉन्स्टिट्यूशनल, एनवायरमेंटली, सोशल, असां सिंधी माण्हुनि अॻियां उहा ॻाल्हि रखंदासीं। वफ़ाक़ खे को हक़ न आहे त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करे। वधीक उन्हनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां सम्झूं था सोशल डेमोक्रेटी जे तरफ़ां त इहा बिल्कुलु गैर कानूनी वालार थी आहे, गैर आइनी थी आहे, इवन गैर अख़लाक़ी थी आहे। असां इन लाइ सरापा एहतियाज आहियूं। STP जी जेका मरकज़ी कमेटी आहे इन में इहो फ़ैसिलो थी चुको आहे त इन जे लाइ जिथे बि सॾु थींदो को बि पार्टी हूंदी, भले हुनजो असां सां केतिरो बि नज़रियाती इख़्तिलाफ़ हूंदो, पर हुन सां असां गॾिजी वेहंदासीं, डिमांड कंदासीं। ऐं जॾहिं वक़्तु आयो, जेकॾहिं ज़रूरत पई त असां पाण इंडिपेंडेंटली बि कॉल करण जी, हड़तालुनि जी, रैलीज़ जी, धरननि जो जेको आहे सो ऐलान कंदासीं। अवामी ताक़त जे ज़रिए रद्द कराए सघिजे थो, ॿियो को तरीक़ो कोन्हे को। ऐं अवामी ताक़त तॾहिं थी जॾहिं असां घर घर वेंदासीं ऐं सम्झाईंदासीं त हिन वक़्तु जेकर असां ॿेट न बचायासीं त सिंध बि कोन बचाए सघंदासीं। ज़बरदस्त मसाइल आहिनि। असां वटि तेल आहे, असां वटि गैस आहे, असां वटि जेको आहे एग्रीकल्चर आहे, असां वटि एग्रीकल्चर वाटर आहे। सिंध जे असां पुछड़ी ते आहियूं, पहिरियों हक़ु सिंध जो आहे। ऐं पंजाब वारा जेको आहे पाणी चोरी करे था वञनि, इन जे करे त असांजा हुकमान नाकारा आहिनि। उहे पंहिंजे हक़नि जो हिफ़ाज़त नथा करे सघनि, विड़ी नथा सघनि आइनी जो। इन खां बाद जस्टिस आहे। जस्टिस में मुंहिंजो मतिलबु सिर्फ़ु इहो न आहे त इंसाफ़ कोर्टनि में थिए, लीगल थिए। जस्टिस जो मतिलबु आहे त तव्हां पुलिस ये जेको थाना कल्चर आहे उनखे चेंज कयो, लीगल जेको सिस्टम आहे उन में रिफॉर्म्स आणियो, समाजी इंसाफ़ जो, इकनॉमिक इंसाफ़ हुजे। बेसिकली जेको सिंध जे ॿेटनि जो मसइलो आहे हुन जा काफ़ी पहलू आहिनि, कानूनी, कॉन्स्टिट्यूशनल, एनवायरमेंटल, ह्यूमैनिटेरियन ऐं सोशल। त उनखे मुंहिंजे ख़्याल उन तरतीब सां असांखे ॾिसणु घुरिजे ऐं उन तरतीब सां असांखे पंहिंजी जेका काविश आहे या कोशिशूं आहिनि या स्ट्रगल आहे उन्हनि खे इन्हनि तमामु फ्रंट्स ते विढ़णो पवंदो। कॉन्स्टिट्यूशनली जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त इहे ॿेट जेके आहिनि सिंध जो हिसो आहिनि ऐं फेडरेशन तरफ़ां का बि अहिड़ी अथॉरिटी कॉन्स्टिट्यूशन जे आर्टिकल 173 बिल्कुलु ग़लति थियो आहे। ऐं इहो ईअं आहे त असां ऑर्डिनेंस कढियो अथनि त जेकॾहिं कंहिं हिन ते एहतिजाज कयो त हुनखे 7 सालनि जी सज़ा आहे। माना त तव्हां कंहिंजे घर में घिरी पओ, हुन ते कब्ज़ो कयो ऐं जेकॾहिं केरु पुछे त हुनजे लाइ सज़ा आहे, त इहा हिकिड़ी तमामु बदतमीज़ी वारी ॻाल्हि आहे। अहिड़ो ऑर्डिनेंस कॾहिं ज़िंदगी में कोन निकितो जेको हिननि कयो। अहिड़ो छा डिक्टेटरनि बि कोन कढियो हूंदो, मतिलबु जंहिं नमूने ही था कनि पिया। त इहा असां सख़्तु मज़म्मत कयूं था। असां जंहिं बि फोरम ते जिते बि इहा ॻाल्हि हूंदी असां हुन सां गॾु ॾींदासीं, साथ ॾींदासीं ऐं इनशा हिन धरतीअ जे हिकिड़े इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। में ऐं ख़ाली इहो चवंदुसि त असांजी धरती जो हिकिड़ो हिसो आहे, उहो ड्यूटी उन्हनि माण्हुनि जी आहे जिन खे असां वोट ॾेई हिन इक़्तिदार में आंदो आहे त हू पंहिंजे हिन जे सिंध धरतीअ हिननि ॿेटनि खे संभालीनि। काफ़ी ज़मानो थी वियो आहे त ही उन्हनि में हथी कोन था विझनि, माना हू ख़ाली पियो आहे, न को ही उनजी का चङाई था कनि। पोइ ईअं जेकॾहिं तव्हां ज़मीन छॾे ॾिनी हूंदी त पोइ हर को माण्हू जी अखि हुन ते ॿुॾे थी। हुननि थियो त पोइ हींअर छा आहे त वफ़ाक़ खे पैसा खपनि, हुननि खे कुझु कोन्हे त ही हाणे ॾिसनि था ही सिंध जूं ज़मीनूं पिया विकिणनि त असां छो न विकिणूं।